अस्सलाम वालेकुम जी। धरती जी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। सूमर खां जुमे ताईं असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं लाइव प्रोग्राम धरती जी शाम ऐं जेको आहे लाइव कॉल्स बि जेको आहे असां वटि हूंदियूं आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, महिमान त असां वटि हूंदा ई हूंदा आहिनि ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त असां अहिड़े महिमाननि खे घुरायूं जिन खे तव्हां ॾिसणु या ॿुधणु या ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी कचेरी ॿुधणु चाहींदा आहियो। ऐं हमेशह आम जेके माण्हू हूंदा आहिनि या जेके असांजा आम त न चइजनि, मतिलबु व्यूवर्स जेके आहिनि उहे इलाही ख़ासि हूंदा आहिनि। त जेके मतिलबु हमेशह असांजो माना इहो रहियो आहे न सोच त जेके मीडिया सां रिलेटेड माण्हू हूंदा आहिनि ऐं जेके वरी ऑफ स्क्रीन कमु कंदा आहिनि त असां उन्हनि खे चवंदा आहियूं भई आम माण्हू त जेको आहे उहो पसंदि करे थो, पर आम जेके व्यूवर्स हूंदा आहिनि उहे आम न हूंदा आहिनि, उहे ई ख़ासि हूंदा आहिनि। त ख़ासि माण्हुनि जी जेके फ़रमाइशूं हूंदियूं आहिनि त उहे इहे हूंदियूं आहिनि त असांजा जेके फेवरेट आर्टिस्ट हुजनि, सिंगर हुजनि, होस्ट हुजनि, मॉडल हुजनि, डायरेक्टर हुजनि, एक्टर हुजनि, जेके वॉट एवर जंहिं बि फील्ड में खोड़ सारा असांजी हिन हिकिड़ी आहे फील्ड हिकिड़ी इहा आहे माना। ऐं उन जीअं चवंदा आहिनि न त शोभा हुजनि, असांजी ई शोभा आहिनि। त पोइ को कहिड़े शोबे सां तालुक़ु रखे थो, को जेको आहे कहिड़े सां। सो बहरहाल असांजी कोशिशि हूंदी आहे त असां उन्हनि खे घुरायूं जिन खे ॿुधी करे या जिन जी कचहरी ॿुधी करे तव्हांखे हिकु त एंटरटेन कयूं ऐं ॿियो वरी तव्हांखे को न को फ़ाइदो मिली सघे। प्रोग्राम खे कलाक या ॾेढ कलाक करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त कुझु न कुझु असां सिखूं ऐं हमेशह असां पंहिंजे हिन प्रोग्राम मां कुझु न कुझु असां महिमाननि जे थ्रू सिखंदा बि आहियूं। त अॼु बि असां वटि ॿ अहिड़ियूं सेलिब्रिटीज़ मौजूदु आहिनि जेके मतिलबु पंहिंजो छा चवंदा आहिनि मटि पाण आहिनि। उन्हनि जो तारीफ़ करण खां पहिरीं जेको आहे अस्सलाम वालेकुम कंदासीं लाजो खे। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कैसे हैं? ठीक ठाक। लाजो भाई कहाँ गुमे? लाजो आज मुझे लग रहा था शुरू से मुझे जब से आपको देखा ना आते ही जैसे एंट्री किया अपने मेकअप रूम में, मुझे लगा आज आप डिम में मतलब कुछ हुआ है? तबीयत ठीक है? कल से डिम हूँ, आपने गौर नहीं किया। अच्छा, तो तबीयत ठीक है आपकी? तबीयत सेट नहीं है। तबीयत सेट नहीं है तभी चले क्या कर सकते हैं, दुआ ही दे सकते हैं। अल्लाह ताला आपको सेहत दे। और क्या कहते हैं कि भाई प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो। हाणे असां ईंदासीं पंहिंजे गेस्ट जी तरफ़। ऐं असां सां जेके अॼु गेस्ट आहिनि उहे जीअं मां चयो उन्हनि जे लाइ हरफ़न मौला जीअं सिंधी में असांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि त असां जंहिं कम में ॾिसंदा आहियूं त यार हीअ माण्हू हीअ बि कमु करे पियो, हीअ बि करे पियो, हीअ बि करे पियो ऐं परफेक्ट तरीक़े सां करे पियो, त पोइ असां उनखे हरफ़न मौला चवंदा आहियूं। त अहिड़ो ई अॼु माण्हू असां सां हिकिड़ो गॾु आहे, तमामु सुठी शख़्सियत जो मालिक, तमामु सुठी नेचर जो मालिक ऐं जेको आहे उहे पाण होस्ट बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, एक्टर बि आहिनि, PTV में बि उन्हनि कमु कयो आहे, रेडियो पाकिस्तान में बि उन्हनि खोड़ सारो पंहिंजो नालो कमायो। उन खां अलावा जेको आहे तमामु सुठे आवाज़ सां बि तालुक़ु रखनि था। त असां सभ खां पहिरियां जेको आहे वेलकम कंदासीं अता काज़ी सर्वेज सिंधी साहब खे ऐं उन्हनि खे वेलकम कयूं था धरती जी शाम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अलाह जा एहसान। तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। महिरबानी तव्हांजी जो तव्हां धरती TV वारनि असांखे मान ॾिनो ऐं घुरायो, लख लाइक। न न बिल्कुलु तव्हां डिज़र्व कयो था। अच्छा, ॿियो जेको गेस्ट असां सां गॾु आहे उहे अता भाई जा ई फर्ज़ंद आहिनि, तमामु सुठे आवाज़ जा मालिक आहिनि ऐं उन्हनि सां बि खोड़ सारी कचहरी कंदासीं, पर उन्हनि खे बि वेलकम कयूं था। ऐं असां सां गॾु आहिनि मोहसिन अता। कीअं आहियो? ठीकु आहियो मोहसिन? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां। तामिरनी खे दिलि जी गहराइनि सां वेलकम कयूं था प्रोग्राम जे। थैंक यू सो मच। सो बहरहाल असां जेका पंहिंजी कचहरी जेका आहे न अता काज़ी साहब सां स्टार्ट कंदासीं। अच्छा, तव्हां जे लाइ जीअं आउं चयो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिंद सिंध में तव्हांजो नालो मशहूरु आहे। हाणे मां तव्हां खां पंहिंजी हुन जर्नी जे बारे में त न पुछंदमि त कॾहिं खां स्टार्ट कयो, कीअं कयो, सभिनी खे ख़बर हूंदी लॻभॻि, छो जो माण्हू एतिरो सारो खोड़ कमु करे थो ऐं एतिरा इंटरव्यूज़ थी चुका हूंदा आहिनि या अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, हर कंहिंखे ख़बर आहे। हाणे मां तव्हां खां सिर्फ़ु इहो पुछंदसि त जीअं तव्हां माशाल्लाह सां रेडियो पाकिस्तान में बि कमु कयो, PTV में बि कमु कयो, वरी असांजा ही चैनल्स आया, वरी हाणे तव्हां उर्दू में बि कमु कयो पिया, त जेको पहिरीं वारो अता काज़ी हुयो ऐं हाणे वारे में छा फ़र्क़ु आहे? पहिरें वारो अता काज़ी त दीवारनि खां कैमरा खां माना हटी करे दीवारनि जो इंतज़ारु कंदो रहियो त कॾहिं थो चांस मिले ऐं दिलि न हारीसे। छो हिकिड़ो लफ़्ज़ यादि थो अचे त हुजे का खाण खूबियुनि जी बिने जा ऐब खां जी, न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी गायकी अहिड़ी, न को पंहिंजो फ़न ई अहिड़ो आहे। जेसिताईं इंसानु जुस्तजू नथो करे
ऐं उन जुस्तजू खे असां माना लीविटी दरगुज़र कयोसीं तॾहिं उन दरगुज़र असांखे इन्हनि जायुनि ते पुॼायो। ज़बरदस्त, इहा ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई त वाक़ई में असां जॾहिं कंहिं बि शइ खे दरगुज़र करे वरी अॻिते वधंदा आहियूं न त पोइ वरी अॻिते वधी करे अगरि असां पोइ ते मुड़ी ॾिसंदा आहियूं त असांखे उहा शइ फज़ूल लॻंदी आहे त असां हरू भरू मतिलबु थोरो हो डिसार्ट थियासीं हुनजे करे, त इहा सुठी ॻाल्हि आहे। अच्छा अता भाई तव्हां खां इहो बि मां पुछंदसि त हिकु ज़ाहिरी ॻाल्हि आहे एक्टर वरी डायरेक्टर प्रोड्यूसर खोड़ सारियूं ज़िम्मेदारियूं आहिनि तव्हां जेके निभायो पिया, कीअं मतिलबु हिकिड़ो जेको प्रोड्यूसर आहे ऐं डायरेक्टर इन में छा फ़र्क़ु आहे? ॾिसो न, प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर जेके हूंदा आहिनि उहे कमु वठंदा आहिनि आर्टिस्ट ऐं आर्टिस्ट असां मां त ईअं चवां त असांजी हिन वक़्तु न अखि ओड़ी आहे न कनि, माना न बेसरो ॾिसंदा आहियूं न बेसरो ॿुधंदा आहियूं। सबबु रुॻो इहो आहे त सुठनि हथनि मां थी निकितासीं। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तां शुरूआति थी, मोहतरम जहांगीर कुरैशी ऐं ख्वाजा इमदाद जे दौर में, ऐं ज़ाहिर आहे भई रेडियो ऐं टीवी ते माण्हू त एंट्री तॾहिं थींदो आहे जॾहिं हू पंहिंजी ऑडिशन ॾींदो आहे, माना हिकिड़ो एग्ज़ाम, ऐं उतां थी निकिरणो ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा जीअं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई, ॻाल्हि में त माना न बेसरो कयूं न बेसरे खे माना बेसरो कीअं थींदो आहे, माना कीअं फील थिए त इहो बेसरो आहे? उहो त ॿुधण ॾिसण वारनि खे फ़र्क़ु पवंदो, अॻे हूंदो राग या दाद हूंदो न ताड़ी सां हूंदो न, मतिलबु हाणे तव्हांजो उथां जेको बि माना परफॉर्म करे थो न उनखे तव्हां स्टेप था हलायो त तव्हांखे दाद में ख़बर पइजी थी वञे त तव्हां दिलि वारे खे ॾिनो या स्टेप वारे खे ॾिनो। सही सही, मतिलबु उते ऑन द स्पॉट ख़बर पइजी वञे। असां ॾिसो न पब्लिक फेस माण्हू, सही, असां जॾहिं एंट्री कंदा आहियूं त माण्हुनि जी फेस खे असां ख़बर पइजी आहे त क्राउड छा थो चाहे, छा वेठो आहे, ऐं इनखे सिखण जे लाइ तमामु वॾो टाइम थो लॻे। हा इहो त आहे, टाइम जेको माण्हू जंहिं शइ खे ॾिए थो उहो पोइ हुन में एज़ अताकाज़ी जिते बि हुजे पंहिंजी कंडीशन में जीअं बि हुजे जहिड़ो बि हुजे उनखे परफॉर्म सुठो करिणो आहे, भले मां 1000 दफ़ा हेजिटेशन में हुजां, 1000 दफ़ा मूंखे ॿार। अच्छा माण्हू हिकिड़ी फील्ड खे वठी ॾाढो मतिलबु काफ़ी माण्हुनि जो इहो हूंदो आहे त केरु हिकिड़ी फील्ड में आहे त उहो हिक में आहे, जीअं डायरेक्टर आहे त डायरेक्टर आहे, प्रोड्यूसर आहे त प्रोड्यूसर आहे, या अगरि ॿी कंहिं हुन सां तालुक़ु रखे थो, पर तव्हां माशाल्लाह सां वरी सिंगिंग बि कयो था त इहो मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। गॉड गिफ्ट आहे। अच्छा गॉड गिफ्टेड, इहो त वधीक सुठो आहे त हाणे गॉड गिफ्टेड हूअं जेके महिनत सां, ज़ाहिरी ॻाल्हि महिनत त हर शइ में आहे, पर इहो आवाज़ जेको आहे ख़ुदा जी ॾात हूंदी आहे वाक़ई में, त हाणे असां बि ख़ुदा जी ॾात ॿुधणु चाहींदासीं। अॼु तव्हां खां लाइव छा ॿुधाईंदो? मां ॿुधायां साईं एजाज़ साईं जो। अच्छा ठीकु आहे, ओके जी। ओ लगी थो प्यार जे काबिल, ये हलियो इहो न सोची त दिल जी बस्ती उदास थींदी, असांजे घर ते न चंड फिरियो त राति केॾी उमास थी। हो लॻी थो प्यार जे काबिल, भले महबूब माना कर, ओ लॻी थो प्यार जे काबिल, ओ लॻी थो प्यार जे काबिल, भले महबूब माना कर, मोहे तो कयो माइल, मोहे तो कयो माइल, भले महबूब माना कर, ओ लॻी थो प्यार जे काबिल। हुजे हाँ पांद कपिड़े जो, छिनी फाड़े छजा मां, ओ हुजे हाँ पांद कपिड़े जो,
हुजे हाँ पांद कपिड़े जो छिनी फाड़े छजा मां मगर तो सा अड़िया दिल मगर तो सा अड़िया दिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल सितमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुझा ओ सितमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुझा नाहे कागा लिये मुश्किल नाहे कागा लिये मुश्किल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल चवे एजाज हिते आहिनि सवे सुहिणा हज़ारे पर ओ चवे एजाज हिते आहिनि सवे सुहिणा हज़ारे पर हथां तुंहिंजे थियुसि बिस्मिल हथां तुंहिंजे थियुसि बिस्मिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर मोहिया तो कयो माइल मोहिया तो कयो माइल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह तमामु सुठो तव्हांजो आवाज़ ऐं लाइव ॿुधण जो ऐं लाइव ॻाइण जो त मज़ो हिकिड़ो पंहिंजो आहे पर लाइव ॿुधण जो मज़ो हिकिड़ो पंहिंजो आहे सो बहरहाल जेको आहे असांजी कचहरी ऐं असां अञा खोड़ सारा गीत ॿुधंदासीं इहा जारी रहंदो पर ब्रेक जो टाइम थिया वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जेको आहे अता काज़ी साहिब असां सां गॾु आहिनि ऐं मोहसिन बि असां सां गॾु आहिनि हाणे थोरो मोहसिन सां कचहरी कंदासीं ऐं मोहसिन खां पुछंदासीं त मोहसिन हिन फील्ड में कीअं आयो छो जो मोहसिन बि तमामु सुठो सिंगर आहे तमामु सुठी आवाज़ जो मालिक आहे त पहिरियां पुछंदासीं त छा पंहिंजे फादर खे ॾिसी करे हिननि खे शौक़ु थियो या मतिलबु कीअं कीअं आयो तव्हां हिन फील्ड में बेसिकली
मुंहिंजो वालिद साहब हिन फील्ड सां रिलेटेड आहे, सो उन्हनि खे ॿुधी करे या मुंहिंजो ग्रैंडफादर जेको बहितरीनु शाइर, जिन जी शाइरी मां बि ॻाई आहे काफ़ी, अच्छा त घर में माहौल हुयो त उन्हनि खे ॿुधी करे पोइ जेके मां फॉलो कंदो हुयुसि उहो सजाद अली या मैडम आबदा परवीन, गुलाम अली साहब, उन्हनि खे जी हा, त इन्हनि खे ॿुधी बाक़ी की सिखिया त मां पंहिंजे वालिद माना साहब तव्हांजो उस्ताद जेको आहे तव्हांजो वालिद ई मुंहिंजो आहे। वालिद साहब। अच्छा अच्छा, जॾहिं तव्हां माना सिखण जी जॾहिं तव्हांजी हुई टाइमिंग हुई त उन में तव्हांखे ईअं लॻो ठीकु आहे आवाज़ त हिकिड़ो जीअं तव्हांजे फादर ॻाल्हि कई त गॉड गिफ्टेड हूंदो आहे, त आवाज़ सुरीलो हूंदो आहे, पर वरी उनखे वधीक उस्ताद पॉलिश कंदो आहे या सेखारींदो आहे, त एज़ अ उस्ताद जॾहिं तव्हांजे साम्हूं आया तव्हांजा फादर, त तव्हांखे थोरी हेजिटेशन कोन थी त हिकिड़ो फादर आहे ॿियो वरी उन खां मां सिखां पियो? मूंखे त अॼु ताईं बि हेजिटेशन थींदी बाबा मूंखे का शइ हुए कोई बि चवे केतिरो बि कोई बि वेठो हुजे उते हेजिटेशन मूंखे फील कोन थींदी आहे ॼण बाबा जे साम्हूं थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, छो त उस्ताद आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सो अच्छा मोहसिन, हूअं छा तालीम छा आहे तव्हांजी? जी मां हाणे पंहिंजी डिग्री कंप्लीट कई आहे। अच्छा, इंशाल्लाह अॻिते त अञा पढ़ण जो इरादो आहे माशाल्लाह। हा, पहिरां गॾो म्यूज़िक गॾो फर्स्ट स्टडी देन म्यूज़िक। अच्छा, तव्हांजी जेके ॿार आहिनि उन्हनि मां सिर्फ़ु मोहसिन ई आहे जेको? न, मुंहिंजा ॿार माशाल्लाह सभु एक्टिव आहिनि ऐं असांजी फैमिली जेका आहे न उहा असांजी फैमिली माना ईअं चवंदा फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता आहे। मुंहिंजे वाल साहिबु शाइर ऐं पंहिंजे दौर में उन दौर में माना ड्रामो कयो जंहिं दौर में मतिलबु त अञा ड्रामे जो स्टेट ड्रामनि जो दौर हुयो, तेंद ड्रामो। अच्छा, ऐं उन खां पोइ मुंहिंजी भेण साहिदा काज़ी रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां वॾा प्रोग्राम पई करे। बिल्कुलु। उन खां पोइ मुंहिंजी भेण राशिदा काज़ी, उहा बि नातियूं वग़ैरह चए, माना तक़रीबन पूरो खानदानी वास्तो आहे तव्हांजो इन फील्ड सां। इहे बिल्कुलु। मुंहिंजो ॿियो पुटु आहे उहो नेपा में कंदो आहे, उहो बि एज़ ए होस्ट जे हिसाब सां। अच्छा, असांखे खानदानी माना विरसे में मिलियल आहे माना। सही सही सही। त उहो ई आहे न, हिकिड़ा जेको आहे न फादर जेको हूंदो आहे न कंहिं बि फील्ड में हुजे त ॿार मतिलबु उहो ई वरी तव्हांजो फादर हुयो या जीअं तव्हां ॿुधायो था। सो बहरहाल माना इहो वाक़ई में आहे। सो हाणे असां थोरो मोहसिन खां कुझु ॿुधणु चाहींदासीं। मोहसिन छा ॿुधाईंदो असांखे? मां पीरल मेमून जी शाइरी आहे तमामु दोस्तनि जी बि फरमाइश, जॾहिं मां हाणे प्रोग्राम ते अचां पियो त उन्हनि मूंखां त इहा डिमांड कई। ओके ओके ओके, त मां उन्हनि जी फरमाइश ठीकु। शहर याद आया गिटियूं याद आयूं, शहर याद आया गिटियूं याद आयूं, खुमारियल शराबी अखियूं याद आयूं, तुंहिंजे नेणनि जूं नींढूं निमाणियूं, तुंहिंजे नेणनि जूं नींढूं निमाणियूं, गुलाबी चपन जूं चुमियूं याद आयूं, दिल वञी जोगे रखे ॾिनई, दिल वञी जोगे रखे ॾिनई, ठकाव कननि मां कढी छॾई, हाय ठका कननि मां कढी छॾई, दिल वञी जोगे रखे ॾिनई, हाय ठका कननि मां कढी छॾई, हा ठका कननि मां कढी छॾई।
पंहिंजो नेठ पंहिंजो ॻोठवा ओ सोनो त बि कूड़ कोटवा पंहिंजो नेठ पंहिंजो ॻोठवा छो पखा परे वञी अजई छो पखा परे वञी अजई है थकाव कननि मां कढी छॾई हा थकाव कननि मां कढी छॾई वक़्तु वफ़ा जो हथां वयो पीरल तो बि कुझु न कयो वक़्तु वफ़ा जो हथां वयो हथां वयो हथां वयो वक़्तु वफ़ा जो हथां वयो पीरल तो बि कुझु न कयो मोटी वञी मिटीअ खे मटई मोटी वञी मिटीअ खे मटई थकाव कननि मां कढी छॾई दिल वञी जोगे रखे ॾिनई थकाव कननि मां कढी छॾई वायदो करे वायदो फेर वए वाह जो पिरी तू केर वए वायदो करे वायदो फेर वए फेर वए फेर वए वायदो करे वायदो फेर वए वाह जो पिरी तू केर वए माल केड़ा कूड़ मां मिलई माल केड़ा कूड़ मां मिलई थकाव कननि मां कढी छॾई तू मनी मनी न मेहरबान मिंथ थो करे छॾियां तू मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो ऐं तमामु सुरीलो आवाज़ तव्हांजो अच्छा तव्हां हूअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे अञा तव्हांजी उमिरि सिखण जी आहे ऐं सिखो बि पिया हूअं प्रॉपर के सॉन्ग्स आहिनि तव्हांजो जी हा जी ॾाढा साईं जी शाइरी थी आहिनि मुंहिंजा केतिरा लॻभॻि सॉन्ग्स केतिरा आहिनि बेसिकली सिंधी त घटि ई आहिनि काफ़ी अच्छा उर्दू में आहिनि ॿिया उर्दू में अच्छा उर्दू में घणो जी हा ठीकु आहे ठीकु सो बहरहाल ऐं असां
लाइव सॉन्ग्स तव्हां ॿुधा अञा असां ॿुधंदासीं लास्ट में छो जो अताबा असां सां गॾु आहिनि हुन सां थोरी कचहरी बि कंदासीं अताबा तव्हां जॾहिं हिननि खे सेखारियो पिया माना हिननि जीअं चयो त एज़ अ उस्ताद जेको आहे अॼु ताईं हेज़िटेशन थींदी आहे घबराहट थींदी आहे ऐं वरी फादर बि आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन हिसाब सां तव्हां जॾहिं हिननि खे स्टूडेंट जे हिसाब सां सेखारियो पिया त ओतिरी तव्हां सख़्ती रखी या न मुंहिंजो माना फस्ट स्टेप हमेशह इहो ई रहियो जॾहिं मां पाण बि सिंगिंग कई न अच्छा त मां ईअं न चयो त माना को बाजो कुले ते हुजे किथे वञी ड्यूटियूं ॾिजनि न फस्ट स्टेप माना स्टडी माशा लतीफ़ यूनिवर्सिटी मां माना तइलीम ॾियाराई आहे पंहिंजनि सभिनी ॿारनि खे पढ़ायो आहे पहिरियों तइलीम उन खां पोइ जेको बि फन त अलाह साईं असांखे ॾिनो आहे बिल्कुलु ऐं पढ़ाई ॾे ख़्यालु करे त माण्हू वधीक इज़त पढ़ाई जे हिसाब सां जेका मिले थी न उहो पोइ माना मुकमिल माण्हू आहे बिल्कुलु अच्छा तव्हां जीअं एज़ अ डायरेक्टर बि आहियो एक्टर बि आहियो त तव्हां पंहिंजी डायरेक्शन में केतिरा ड्रामा ॾिना आहिनि मां पंहिंजी डायरेक्शन में त मां खोड़ सारा ड्रामा कया अथमि उर्दू सिंधी न सिंधी या मरम या भुट्टे खां वठी मरम सईद वागो मज़र शेख मीर सोबदार सईद आशिम अकबर शाह इहे असांजे लॾे जा ई ऐं उतां ई माना सभु हिकिड़ो जाम हुआसीं अच्छा उतां ई पैदा थियल माण्हू ऐं रेडियो ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे अॼु बि असां रेडियो ते जेकॾहिं परफॉर्म कंदो आहियां न मां त रेडियो ते बि तव्हां एज़ अ एक्टर कमु कयो आहे एक्टर बि सिंगर बि ॿई मां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा कंटिन्यू अवार्ड मूं वटि अच्छा माशाअल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह माना ईअं सम्झो त मां ख़ुशनसीब आहियां जो अलाह साईं मूंखे इहा ॾात ॾिनी ऐं ॾात जे ज़रिए ई मां जेको कुझु कमायो आहे ज़िंदगीअ में ऐं मूंखे फ़ख़ुरु रुॻो इन शइ ते आहे त अलाह साईं मूंखे कुझु इंसाननि खां हटी करे पैदा कयो ऐं बाक़ी वरी मुंहिंजे मथां जेके ॿार आहिनि उहे सभिनी इंसानियत जो ख़्यालु कंदो सही अच्छा जीअं तव्हां सिंगर बि आहियो प्लस में तव्हां सिंगिंग पहिरियां स्टार्ट कई या एक्टिंग सिंगिंग मूंखे यादि आहे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त मरहूम उस्ताद वहीद अली जॾहिं मूंखे हथु वरितो ऐं चईं अता काज़ी मां पंहिंजे फैमिलीअ में हिकिड़ो बेसुरो रागी माना वहीद अली जा लफ़्ज़ माना ज़हन यकीन ई न पियो करे मां इहो कीअं थो थी सघे पोइ चयूं त मुंहिंजो भाउ अमानत अली जेका हूंदा न उहे माना वधीक सिंगर आहे त मुंहिंजे उन घर में माना वधीक रेस्पेक्ट उनजी हूंदी त पोइ मूंखे एॾो तवजो न ॾींदा हुआ संदन नानो ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान साहब ऐं हिकु वॾो घराणो हो त उहो ई जॾहिं चए पियो त पोइ मां सवेल उथी मट में मुंहुं विझी करे शुरू कंदो रियाज़ वग़ैरह कंदो हुउमि त उन खां पोइ माना वहीद अली थियो उन ॿुधायो अहिड़नि घराणनि जा माण्हू बि इन्हनि ऐं सुठनि हथनि मां थी निकितो फतेह अली मौसीकार हा उनजे हिसाब सां माना खोड़ सारनि मां ज़िंदगी तव्हां हूअं खोड़ सारी फील्ड्स में कमु कयो था जीअं तव्हां एक्टर बि आहियो डायरेक्टर बि आहियो प्रोड्यूसर बि आहियो ईज़ी तव्हांखे कहिड़ी फील्ड लॻंदी आहे वधीक जिते ईज़ी काई कान्हे इहो तक वर्क कजे थो न एज़ ए होस्ट तव्हां आहियो तव्हां अलाए घणा प्रोग्राम कया हूंदा मां इफ यू डोंट माइंड मतिलबु मां ई चवां थो जेकॾहिं तव्हांखे माना कहिड़ो प्रोग्राम ईज़ी लॻो न कैमरा जी ऐं माइक जो जेको आहे न उहो ॾाढो ॾुखियो हर दफ़े ईअं आहे ॼण माण्हू पहिरियों दफ़ो थो करे बिल्कुलु ऐं रोज़ कुझु न कुझु सिखे थो जी बिल्कुलु इहा ॻाल्हि पब्लिक खां मोट तॾहिं ई मिले थी ऐं इंसान में जेको पंहिंजो चाम पैदा थिए थो न उहो पोइ थो थिए सही ऐं हेज़िटेशन मां जो पुट जीअं चयो न हेज़िटेशन में मां पंहिंजे घर में दोस्ताना माहौल ॾिनो आहे पंहिंजी सॼी फैमिली खे ईअं माना पनिशमेंट वारो डिक्टेटर बि न एज़ अ फ्रेंड अच्छा जीअं इंसान खे हिकिड़ी पहचान मिलंदी आहे तव्हांजी जेका पहचान आहे त मतिलबु अता काज़ी जॾहिं ठहियो त किथां तव्हांखे पहचान मिली रेडियो पाकिस्तान खां ई मिली अच्छा त वॉइस जे हिसाब सां मतिलबु माण्हू सुञाणींदा त ही रेडियो पाकिस्तान तां पोइ मां जॾहिं इन फील्ड में आयुमि टीवी ते ॻाइण जे हिसाब सां त पोइ सर्वेज सिंधी छो जो हिकु तालिक़े सां वापसि हूंदासीं मरहूम सरमन सिंधी ऐं मां हेॾां सर्वेज सिंधी उहो हिकु दौरु कैसेटनि जो असलम तुनियो सजण सिंधी इहे काफ़ी वॾो हिकिड़ो मैदान तव्हां बि पंहिंजो कैसेट कढी अच्छा हिकिड़ी जॾहिं कैसेट जो दौर हुयो त मतिलबु हिकिड़ी कैसेट में केतिरा सॉन्ग्स हूंदा 10 अच्छा 10 सॉन्ग ऐं कैसेट ठाहिण में केतिरो टाइम लॻंदो तॾहिं त माना सुबुह जे टाइम खां वठी माना राति जो जेकॾहिं रिकॉर्डिंग हूंदी तव्हां बिलीव कयो त माना खाइण पीअण बि माना बंदि कंदा न सुबुह जे टाइम ते तव्हांखे जेको हल्को फुल्को बिस्किट या चांहि वठणी आहे उहा ई उन खां पोइ असांजो एॾो ख़्यालु कयो हूंदो त माना ॿियो वधीक का शइ खाइण न ॾींदा हुआ ऐं लाइव सिंगिंग ॾाढी ॾुखी आहे हींअर त हाणे स्टूडियो दौरा जंहिंखे वठी अचो तव्हां बसि पोइ ॻाराए जे हिसाब सां
स्टूडियो में सॼो ॾींहुं लॻाए बेसरो पाण चवंदो त यार ही त मां आहियां ई कोन हाणे सही ॻाल्हि आहे। उहा दुनिया थी पई लाइव ॾाढो हाँ अच्छा इहा ॻाल्हि तव्हां कई इहा वाकई में ई मतिलबु जंहिंखे असां ट्रैक ॿुधंदा आहियूं त कुझु ॿियो हूंदो आहे पर जॾहिं लाइव ॿुधंदा आहियूं त कुझु ॿियो बिल्कुलु लाइव तव्हां लाइव ॻाल्हायो लाइव अचे थो अच्छा अच्छा थी बंदा कार हा बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु आहे। अच्छा तव्हां जीअं एज़ अ सिंगर तव्हांखे फंक्शन्स वग़ैरह अटेंड कंदा आहियो वेंदा आहियो तव्हांखे दावत मूंखे खोड़ सारी फंक्शन हूंदियूं आहिनि ऐं मां ईअं खणी माना मुंहं ते कंहिंखे को दिलि में न करे घणियूं मां हेठि जे हिसाब सां उहे महफ़िलूं न कंदो आहियां ऐं पंहिंजे हिकिड़े ॾिसंदो आहियां जिते हिकिड़े फ़नकार खे इज़त मिले मां तक़रीबन ऐं वेंदो उते ई आहियां जिते मुंहिंजी पंहिंजी ॾेठ वाट हूंदी आहे जंहिंखे अॻे ख़बर हुजे त अताका जी सर्विस सिंधी छा आहे मां उते वेंदो बाक़ी मां हर सर ते कोन वेंदो आहियां। अच्छा जीअं तव्हां कैसेट जी ॻाल्हि कई तंहिं दौर में कैसेट तव्हां कढंदा आहियो त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे वीडियो सॉन्ग्स जो दौर आहे त हाणे छा वीडियो वग़ैरह सॉन्ग्स वग़ैरह आहिनि तव्हांजा? न हाणे त मां जो पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब जे हिसाब सां अच्छा पंहिंजो चैनल आहे सही उन ते कमु कयो पिया पुट जो बि आहे उन्हनि में शामिल अच्छा शाइरी सां दिलचस्पी आहे? न मां कोशिशि कई कने पंहिंजो चैनलनि ते मुंहिंजा टाइटल सॉन्ग हलिया ड्रामनि जा अच्छा उहे मूं पाण लिखिया ऐं पाण उनखे कंपोज़ कयो। कहिड़ा ज़िंदगीअ जे जिया पे जे लाइ कंहिं न कंहिं जो सहारो थो घुरिजे ड्रामा सीरियल सीरियल उन में हुयो ऐं ॿियो हिन दोज़क जहिड़ी दुनिया में छा बि थिए जीअणो थो पवे इहे खोड़ सारा मुंहिंजा टाइटल सॉन्ग जेके माना मां ड्रामनि ते हलिया बैकग्राउंड में ज़बरदस्त। अच्छा त जीअं ॾिसो तव्हां माशाल्लाह ॾिसठी आवाज़ सां तालुक़ु रखो था पर ठीकु आहे तव्हांजो पंहिंजो चैनल आहे यूट्यूब चैनल हर कोई अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे उहो करे पियो कमु पर तव्हां वीडियो या ऑडियो एल्बम हाणे बि आणे सघो था त तव्हां कॾहिं न सोचियो आहे त मूंखे इंतिहाई लेज़ी माण्हू आहे। अच्छा लेज़ी आहियो इहो आहे मशहूरु आहे त अता काज़ी जंहिं महफ़िल में अचे उहा पक बि हूंदी अलाए न अच्छा इन करे थोरो मुंहिंजो इन पंहिंजो रिकॉर्ड सही न आहे रिकॉर्ड सही न आहे मतिलबु माना अॻे खे इहा ख़बर न हूंदी आहे त माना कंफर्मेशन आहे भला फील कंदो आहे हाणे मां तक़रीबन पंचुअल रहण जी कोशिशि कई आहे। अच्छा मूं चयो त न इहो घटि में घटि जेको फॉल्ट आहे ज़िंदगी में पाण कढे सही तमामु ज़बरदस्त ऐं वाक़ई में जेको तव्हांजो आवाज़ या तव्हांजे फर्ज़नि जो आवाज़ तमामु सुठो ऐं तमामु सुरीलो आहे उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं लाइव ॻाइजे थो त लाइव ॻाइण बि सवली ॻाल्हि कोन्हे ऐं लाइव खे एक्सेप्ट करण बि सवली ॻाल्हि कोन्हे छो जॾहिं सुरीलो आवाज़ हूंदो आहे तॾहिं कन जेके आहिनि एक्सेप्ट कंदा आहिनि उनखे त तव्हां ॿिन्हिनि जो माशाल्लाह आवाज़ अहिड़ो आहे माण्हू चए ॿियो बि सॉन्ग ॿुधिजे सो बहरहाल असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि ऐं असां जेके न्यू जनरेशन आहे नौजवान उन्हनि खे कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज इहो ई आहे त अॻिते अचो वधो पर महिनत सभु कुझु आहे बिल्कुलु ऐं टाइम जेको सो न उनजो क़दुरु कयो टाइम ॿुधाए थो त मां छा आहियां वक़्तु चए थो बादशाह बिल्कुलु जॾहिं वक़्तु तव्हां निकिरी थो वञे पोइ माण्हू थो थी वञे सो बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां आयो असांजो टाइम ॾिसो ॻाल्हियुनि में ऐं गाना जेके सॉन्ग्स तव्हां ॿुधायो उन्हनि में ईअं गुज़री वियो कोई ख़बर न पई छो जो प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे त असां सॉन्ग ॿुधूं आहे पर जेको आहे जीअं सभिनी खे ख़बर आहे ऐं लाजो भाई थोरी देरि पहिरियां चयो त मुंहिंजी तबियत सही न आहे त वाक़ई हुननि जी तबियत ख़राबु थी पई आहे त तव्हां सां म्यूज़िक जो कोई साथ न ॾींदो इन जे करे लास्ट में असां सॉन्ग नथा ॿुधी सघूं त नेक्स्ट टाइम वरी इनशाअल्लाह को मसइलो कोन्हे को ऐं जेको आहे असां टाइम ख़तमु थी तव्हांजी महिरबानी मौसम तव्हांजी महिरबानी बाक़ी नाज़रीन खां मोकिलाणी आहे कोन ज़िंदगी ॾे सुभाणे तव्हां सां गॾु कंहिं नई शख़्सियत सां गॾु तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ बाय।